जैकबाबाद का रिपोर्ट कर रहे है गुलाम हुसैन जखरानी। जैकबाबाद JUI पारां इंडिया के कश्मीर में गुंडागर्दी और उनके ख़ुसूसी हैसियत ख़त्म करने खिलाफ़ ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी की क़यादत में मुज़ाहिरो, मार्च और धरणो 5 साल पहिरियां भारत पंहिंजे आइन के गैर आइनी मुक़रर कयो। ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम पारां इंडिया के कश्मीर में दादागिरी और उनकी असली हैसियत ख़त्म करने खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे ज़िले अमीर AG अंसारी, मौलाना अब्दुल जब्बार हिंद, मोहकमुद्दीन बिरोही, सूफ़ी अलायार बुर्डो, जाकर खान जखरानी, वाहिद बख्श उन्नर, ताज अमरोटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में दफ़्तर JUI जैकबाबाद मां कढियो वियो। मुज़ाहिरनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च करे इंडिया ऐं अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि प्रेस क्लब वारो धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते मुक़रर तक़रीरुनि में चयो त 5 साल अॻु भारत पंहिंजे ई आइन खे गैर आइनी करे कश्मीर जे कब्ज़े जी साज़िश कई। भारत कश्मीर में ॾाढ ज़रिए कश्मीरियुनि सां इंसानियत जो ज़ुल्म करे रहियो आहे। कश्मीर असांजे रेड लाइन आहे। हिन चयो त 5 अगस्त 1972 ते इंडिया मक़बूजा कश्मीर के ख़ुसूसी हैसियत ख़त्म करे आलमी कानून जूं धज्जियूं उॾायूं। उन्होंने चयो त इंडिया कश्मीर में इंसानी हक़नि जे खुलम खुला ख़िलाफ़ वर्जी करे रहियो आहे। उन्होंने मुतालबो कयो त UNO जे करारदादुनि मूजिब कश्मीर के हक़ ख़ुद इरादियत ॾिनी वञे ऐं आलमी दुनिया कश्मीर में भारतीय ज़ुल्म बंदि कराए।